ॿिए पासे मूंखे ॿुधाईंदा हलूं ॾेई शहर में सफ़ाई न थियण करे गंदगी जा ढेर लॻल आहिनि। गंदगी ख़िलाफ़ अवामी तहरीक SDP ऐं शहरनि एहतजाजी रैली कढी शहीद फाज़िल राहू चौक ते धरणो हयो। रिपोर्ट कर रहा है महबूब अली खुसो। ॾेई शहर में सफ़ाई न थियण करे गंदगी जा ढेर लॻी विया। शहरी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। अवामी तहरीक SDP ऐं शहरियुनि पारां गॾिजी शहर में एहतजाजी रैली कढी शहीद फाज़िल राहू चौक ते धरणो हयो वियो, जंहिंमें एहतजाज कंदड़नि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो ई पुरअमन एहतजाज ॾेई शहर में सफ़ाई न थियण ख़िलाफ़ आहे। असांजी जेको सो आला अमलदारनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजे शहर में सफ़ाई न थी आहे उहा सफ़ाई कराई वञे ऐं असांजा मसइला ॾेई शहर जा आहिनि उहे हल कराया वञनि। अगरि असांजा मसइला हल न कया विया त असीं अणमुदे ताईं तहरीक हलाईंदासीं ऐं इन्हनि कामोरनि जी ॻिची में पइजी वेंदासीं। असांजो हक़ आहे उहो असीं हक़ घुरूं था, वधीक ॿियो त न, रोड रस्ता त न, पर असांजी जेको सफ़ाई आहे हाणे गटर आहे उहे उथली पिया आहिनि। असां ॾेई शहर जा रहवासी ऐं वापारी इन ॻाल्हि ते एहतिजाज करियूं था त असांजे शहर में सफ़ाई जो को बि निज़ाम हिन वक़्तु कोन्हे। सॼो शहर गंदगी जो ढेर थी वियो आहे ऐं हिते असां वटि 2 भंगी हुआ, उहे बि टाउन वारनि वापसि घुराए वरिता आहिनि ऐं महिरबानी करे हिते अमलो मोकिलियो वञे, शहर जी सफ़ाई करियो वञे ऐं गंदगी ऐं कोरोना जी अॼुकल्ह बीमारी हले पई, इन खां असांखे बचायो वञे। असांजे शहर जी इहा हालत आहे, असांजी गली गली में असांजे सॼे शहर में गंदगी लॻी पई आहे। केरु माण्हू असां वटि अचण जे लाइ तयारु कोन्हे। असांजा वापारी, असीं शहरी इंतिहा परेशान आहियूं ऐं असां पुरज़ोर मुतालबो था करियूं ऐं अवामी तहरीक जे प्लेटफार्म तां अवामी तहरीक कारकुन आहियां इहा ऐलान था करियूं त असांजो 7 ॾींहंनि में मसइलो हल न कयो वियो त असीं DC AC मुख़्तियारकार इन्हनि जो घेराव कंदासीं। इन्हनि जो वधीक चवणु आहे त केतिरा ई महीना गुज़री चुका आहिनि, शहर में सफ़ाई जो निज़ाम धरम भरम आहे। कैमरामैन टीम सां गॾु महबूब अली खोसो, आवाज़ TV ॾेई।